अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मोरो मां ख़बर शामिल कंदासीं। मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर जो खदड़ो फ़क़ीर नाले हाजी अरबाब हिकु दफ़ो ॿीहर मीडिया साम्हूं अची दाईंदे चयो आहे त नाले फ़ियाज़ सियाल जेको खदड़ो फ़क़ीर नाहे, जंहिं पंहिंजो ऑपरेशन कराए खदड़े हणण जो नाटक करे रहियो आहे, जंहिंजी ख़िलाफ़ गुज़िरियल ॾींहुं मां मीडिया पिणु कई हुई, जंहिं तां फ़ियाज़ सियाल मच्छर जी मूं ते अधु राति नामारो माण्हुनि सां गॾिजी हथियार साण करे मूं मथां फायरिंग करे मूंखे मारकुट कंदे तशद्दुद कयो आहे ऐं मूंखे मारे चुको आहे। हाजी अरबाब चयो त मुंहिंजी हयातीअ खे ख़तरो आहे, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। अगरि मूंखे कुझु बि थियो त मुंहिंजे मौत जो ज़िम्मेवार मुंहिंजा मुख़ालिफ़ हूंदा। अरबाब फ़क़ीर मुतालबो कंदे चयो त मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में मां पाण खे बाहि ॾे साड़े छॾींदुमि। हुन पंहिंजो लन वधायो, असां जहिड़ा बि आहियूं फयाज़ छाल वधायो, फयाज़ छाल वधायो। हीअ टियों ॾींहुं असां ते थी फेरिंग, उन 3 फेरिंगूं कयूं। सम्झा मूंखे हो ख़तरो त मां कर प्रेस कर ते बयान ॾिना। मां चयो बाबा मूंखे हक़ इंसाफ़ खपाए। राति 4 सिलूं मग़ज़ में हणी विया। हीअ मूंखे सवेरे सभु मां चयो त तव्हां सिलूं छो करण। हिन फयाज़ चयो त तूं मूं ॾे अचे, फयाज़ चयो तूं मूं ॾे अचे। मां जो वियसि 7-8 ॼणा वेठा, मूंखे ॿाहूं अथऊं, मूंखे भने ऐं मुंहिंजा पैसा बि खसे विया, 2 लख रुपया ऐं सोन जे लीला बि खपे खसे विया। पंहिंजो इंसाफ़ खपे, मूंखे सभु साण घुराए अथनि त चवनि था अचे बि इहो। मां चयो त सिरूं छो हणियो। हिन सम्झ देरि कान कई त सम्झ 8 ॼणा वॾा माण्हू वेठा, मूंखे धक सम्झ